ऐं इलेक्शन जो जेको अमल आहे हर उस्ताद खे वोट जो पतो हुजे ऐं इलेक्शन जो जेको अमल आहे उहो ख़ैर ख़ूबी हल थी वञे। जिते हुनखे मूं ॿुधायो त तव्हां जेको इश्तिहार ॾिनो आहे उन में तव्हां सिर्फ़ु 10 ॾींहं रखिया आहिनि, 10 ॾींहं घटनि हिनखे वधायो। नंबर ॿियो इहो जेको तव्हां फार्म ऐं जेको कार्ड जे लाइ लिखियो आहे त उस्ताद पाण जी वठनि भई हाणे कश्मीर जो उस्ताद आहे, घोटकी जो उस्ताद आहे, थर जो उस्ताद आहे, उमरकोट जो उस्ताद आहे, लाड़काणे जो आहे, कंबर शहदाद कोट जो आहे, दादू जो आहे, कराची जो आहे, इहे कीअं वठण ईंदा? माना हिकिड़े उस्ताद जो 3-3, 4-4 हज़ार ख़र्च जे 50 रुपया फार्म जे लाइ। त इहो तव्हां मुंहिंजो तव्हांखे जंहिं बि सलाह ॾिनी आहे त उहा ग़लति ॾिनी आहे। इहा तव्हां उन्हनि उस्तादनि खे पंहिंजे तहलकनि में इहे शयूं मुहैया करे ॾियो। जिते हुन एग्री कई त असां सिंध जे हर उस्ताद खे पंहिंजे तहलकनि में मुहैया करे ॾींदासीं। इनशा इहा असां हुननि उस्तादनि जे लाइ सहूलियत जो अॼु या सुभाणे ॿिनि ॾींहंनि बंदोबस्तु करे छॾींदासीं। उन खां पोइ मूं हुनखे चयो त असांजे पेट्रोल जे आइन में इहा क्लियर शइ लिखियलु आहे त इलेक्शन खां 6 महीना अॻे मर्कज़ी इलेक्शन कमीशन जो ठहणु ज़रूरी आहे। तव्हां महिरबानी करे जॾहिं कोर्ट में जे 2 धुरियूं डिक्लेयर थियल आहिनि तव्हां हिकिड़ी धुर खां 2 नाला वठो, असां तव्हांखे 2 नाला था ॾियूं। छो त हाई कोर्ट सगोरी इलेक्शन कमीशन खे सस्पेंड कयो आहे, माना या छलगिरी ग्रुप इलेक्शन सस्पेंड कयल आहे, असांजी सस्पेंड न थियल आहे, पर असां बदल न वेंदो आहे असांजी बाबा हुनजी न त असांजी न जेको कानून इख़लाक़ी तौर ते इहो आहे जेकॾहिं कोर्ट सगोरी माना इलेक्शन कमीशन ते बेतमादी कंदे इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट खे इलेक्शन कराइण जो हक़ ॾिनो आहे त जेके इलेक्शन कमीशन में 5 नाला असांजा आहिनि असां उन में नाला नथा ॾियूं। 5 मां होए धुर वारा बि न ॾियनि, छलगिरी दोस्त असांजा जेके सवा लख उस्ताद सिंध जा छलगिरी उन्हनि मां कंहिं बि 2 नाला ॾे चूंडे ॾे असांखे कंहिं बि उन मां उस्ताद ते एतिराज़ु न हूंदो। मूं इंडस्ट्रीज़ वारे खे क्लियर चयो त साईं हू कहिड़ा बि नाला ॾे, पर जेके माज़ी में इलेक्शन कमीशनूं जुड़ियूं आहिनि जिनखे कोर्ट सस्पेंड कयो आहे, मुअतल कयो आहे सिस्टम खे, उन मां को बि नालो न हुजे। जे त उन पाण मुतफ़ थिए त आउं पाण इहा शइ चाहियां थो त जॾहिं कोर्ट इहा शइ इलेक्शन ख़तमु करे छॾी ऐं उनखे सो कॉल्ड करे छॾियो, माना ख़ुदि साख्ता करार ॾेई छॾियो त मुंहिंजो आउं सॼी सिंध वञा तव्हांखे 2 नाला ॾींदुसि। उन ते साम्हूं वारी धुर खे एतिराज़ु न घुरिजे। मुंहिंजी मर्ज़ी आहे जेके नाला ॾिया, पर शर्त इहो आहे त प्राइमरी उस्ताद हुजे ऐं उनजी 6 साल सर्विस 6 महीना घटि में घटि सर्विस हुजे। जीअं हू 2 ॾींहंनि अंदरि रिटायर थिए त वरी पोइ मसइलो पैदा थी करियो। ऐं जेके 2 नाला आउं ॾींदुसि उहे जेके तंज़ीमी मामलनि में को ग़लति कमु कंदा या त चीटिंग कंदा उनजी ज़िम्मेवारी मुंहिंजी हुई। ऐं हुन धोखा बि आहे के ॼाणी के उस्ताद सां बेवारी करणु या ॼाणी वाणी कंहिंजी धुर थियणु या ॼाणी वाणी कंहिंजी लिस्टूं ख़तमु करणु या को अहिड़ो अमल करणु जेको उस्ताद जी तंज़ीम जे ख़िलाफ़ु हुजे त उनजे लाइ उहे दोस्त ज़िम्मेवार हूंदा। या तव्हां दोस्तनि खे ख़िलाफ़ु उन ते बि हुन दाई साहिबु इहा बिल्कुलु इहा दुरुस्त ॻाल्हि आहे। उनजे लाइ हुन मूंखे ॿुधायो त मूं ऑलरेडी अहिड़ो लेटर ठाहे छॾियो आहे जेको तव्हांखे अॼोके ॾींहुं ताईं ॿुधाईंदो त तव्हांखे ताईं पहुची वेंदो न त सुभाणे तक पहुची वेंदो। मूंखे 3 ॾींहं अंदरि नाला तव्हां उहे 2 जेके नाला इलेक्शन कमीशन में तव्हां ॾियण था चाहियो उहे नाला ॾिजो। उन खां पोइ मूं हुनखे तजवीज़ ॾिनी त साईं जॾहिं आउं 2 नाला पंहिंजा ॾेई छॾींदुसि ऐं छलगिरी ग्रुप वारा बि जेका 2 नाला ॾेई छॾींदा त पोइ माना असां सां तव्हांखे बार राब्ते करण जी ज़रूरत न हूंदी। छो त ऑटोमेटिक असांजे जी जेके दोस्त आहिनि असांजी धुलिजी उहे दोस्त नुमाइंदगी कंदा, सॼी सिंधी उहो ई नुमाइंदगी कंदा ज़ाहिर आहे। ऐं मूंखे चई त हाणे तव्हां तहलके ते मूंखे नाला ॾियो, मूं हुनखे चयो तहलके ते तव्हां घणनि ॼणनि ते इलेक्शन कमीशन आईंदो। पेट्रोल जे आइन में आहे 3 माण्हू, चेयरमैन, वाइस चेयरमैन, सेक्रेटरी। त हुन मूंखे ॿुधाईं त हाई साहब आउं बिल्कुलु ई माना कंदुसि कमेटी हालतुनि जे हिसाब सां फ़ैसिलो कंदुसि। छो त जेकॾहिं 3 थो खणा त उन ते वरी हो एतिराज़ु कंदा तव्हांजा 2 खणंदुसि, हो एतिराज़ु कंदा जेकॾहिं हुनजा 2 खणंदुसि त बि एतिराज़ु कंदा। इन जे करे हिकिड़ो तव्हांजो माण्हू हिकिड़ो हुनजो माण्हू सिंध जे हर तरीक़े खे ईअं खणंदासीं। त मूंखे तव्हां नाला ॾियो, मूंखे मुंहिंजो सही नाला ॾियो, मूंखे लेटर ॾियो, ईअं तव्हांखे नाला कीअं ॾियूं। जॾहिं तव्हां मर्कज़ी इलेक्शन कमीशन में मुंहिंजा माण्हू जेके सुठा माण्हू हूंदा असां सॼी सिंध जा दोस्त मशवरे सां ॾींदासीं। अकेले सिरा कुझु कोन्हे या दोस्त सां मशवरो करे तव्हांखे नाला ऐं नाला असां ऑलरेडी जॾहिं असांजी मीटिंग हिकिड़ी थी हुई जेका हींअर आज़ियमन में थी हुई नवाब वली मोहम्मद में ऑलरेडी असां 2 नाला दोस्तनि खां मंज़ूरी वठी छॾी, सिलेक्ट करे हुनखे अॻे ॾिना पई। ऐं हुन खां पोइ मुंहिंजो असांजा पर वरी बि असां दोस्त जी हिकिड़ी मीटिंग सदाई आहे, हुन में दोस्तनि खां तव्हांखे नाला वठी पुछी उहे तव्हांखे ॾींदासीं। बाक़ी जेके फार्म तव्हांजा उस्ताद हिते वठणु अचे तव्हां जॾहिं तव्हांजी मर्कज़ी इलेक्शन कमीशन ठही हूंदी तव्हांजूं तहलके जूं इलेक्शन कमीशनूं विदिन 5 डेज़ तव्हां कंप्लीट करे वेंदो त तव्हां इहो जेको इलेक्शन जी प्रोसेस आहे हमेशह असांजी इलेक्शन कमीशन या त असांजी पार्टी कंदी आहे इलेक्शन कमीशन कंदी आहे त मुंहिंजा नुमाइंदा तव्हां वटि अची वेंदा, हुननि जा बि अची वेंदा लिया त तव्हां उहे जेके फार्म आहिनि जेके तव्हां भराइण था चाहियो त तव्हांखे असांजूं इलेक्शन कमीशनूं
असांजा नुमाइंदा तव्हांखे हर तरीक़े जा मिलंदा उहे तव्हांखे खणी तव्हांखे भराए वेंदा पर उन में हीअ आहे त तव्हां जेका 50 रुपया फ़ी रखी आहे पाण जे लाइ 50 रुपया फ़ी रखी आहे उन मंझि तव्हां 10 रुपया तलके जे चेयरमैन खे ॾियो उहो ईंदो उनजो ख़र्चु थींदो ऐं 5 रुपया ज़िले खे ॾियो उन खां पोइ वोटर लिस्टूं ॿई मथां तव्हां ठाराईंदो वोटर लिस्टुनि जो ख़र्चु वग़ैरह तव्हांजे मथां सभु शइ उन में ईंदी त उहा सभु शइ उन में आउं पाणी कंदुसि अवेलेबल कंदुसि 100 रुपया फ़ी आहे हाणे इहो जेको 150 रुपया आहे त तव्हां चयो त असांखे 50 रुपया कैश में ॾियो ऐं 100 रुपए जो चेक ॾियो जिते बि हुनखे मूं ॿुधायो त तव्हां अकाउंट खोलायो पिया जॾहिं पेट्रोल जो पहिरीं ॻाल्हि अकाउंट खोलाइण खां अॻे 100 रुपयो तव्हांखे कोन ॾींदासीं त हुन मूंखे ॿुधायो त मूं पेट्रोल जे नाले ते पहिरियों दफ़ो इहो थियो आहे त हाई कोर्ट जे लेटर जे आधार ते छो त हूअं असांखे कॾहिं बि मने कढियूं बैंकूं असां अकाउंट कोन खोलियो पंहिंजो न्यू रजिस्ट्रेशन खणी जो फलान खणी एक्स्ट्रा दिन खणी जो माना न्यू रजिस्ट्रेशन चवण काफ़ी टाइम खां आई कान हीअ त हाई कोर्ट जी महिरबानी आहे अलाह जी महिरबानी ते हाई कोर्ट सगोरी जो हुकुम ते असां माना जेको न्यू रजिस्टर थी वियासीं ऐं सिंध जी तनज़ीम जेका पेटीएल आहे उहा वरी बि बहाल थी वेंदी बाक़ी माज़ीमी दोस्तनि माना इहे अकाउंट कोन खोलिया हाणे चई मूं हाई कोर्ट जी हुकूमत तहत बैंक कहिड़ी ॿुधाई साईं बैंक अल फलाह मुंहिंजे इहो ऐं बैंक अल फलाह में अकाउंट मूं खोला छॾिया हुननि सयूं ॿई थी वियूं बाक़ी अॼु या सुभाणे मूंखे अकाउंट मिली वेंदो त मुंहिंजो असांजा जेके दलित जा चेयरमैन आहिनि या जेके ज़िले जा चेयरमैन आहिनि उहे तव्हांखे ऑनलाइन में पैसा करे ॾियो चेक ॾियण जी ज़रूरत ई कान्हे त हुनजी यार ज़बरदस्त मूंखे ॾिनी तजवीज़ मुंहिंजो तव्हांखे असां तजवीज़ उहे ॾींदासीं जेके तव्हांजे लाइ सहूलियत हुजनि उन में ज़ाती असांजो मफ़ाद न हुजे त ॿुधाईं त कल्ह दोस्त मूं वटि आया हुआ उहे मूंखे तमामु घटि वधि ॻाल्हाया या उन्हनि चयो त ज़ोरबार त असांजो फलाणो चेयरमैन खणो या ॿुधायूं त जेका वोटर लिस्ट असांजी आहे बसि उहा माना उहा त क़बूल कर बाबा आम उस्ताद खे वोटर ठाहियो उस्ताद खे त हुन चयो त न बाबा असां हर उस्ताद खे फार्म भराईंदासीं केरु भरे ॾियो त मर्ज़ी वारो न भरे मर्ज़ी वारो ज़ोरी ज़बरदस्ती त आई कान त ज़ोरी कंहिंखां भराइजे ऐं त इहो आऊं हर उस्ताद खां फार्म भराईंदासीं हर उस्ताद खे वोट जो हक़ु हूंदो मूं हुनखे चयो हुन चयो त तुंहिंजी बदिली कराए छॾींदासीं तोखे असीं ॾिसी रहंदासीं तोखे हीअं करे छॾींदासीं मूं अच्छा हुन खां पोइ चई मूं ख़दशनि तौरु इहा शइ अख़बार में बि ॾेई छॾी मुंहिंजो हाणे इहो तव्हांजो मसइलो आहे इन ते आउं बहस नथो करियां त बि ॼाणो उहा थोरो ॼाणे पर असां तव्हां सां सिंध जे उस्ताद जी बहितरी जे लाइ तंज़ीम जी बहितरी जे लाइ असां तव्हांखे मुस्बत तजवीज़ ॾींदासीं जेके तव्हां क़बूल कंदो तव्हांजी मर्ज़ी आहे जे न कंदो त तव्हांजी मर्ज़ी आहे त हुन इन शइ ते आमादगी ज़ाहिर कई त भाई साहिबु तव्हां मुंहिंजो 100% परेशानी मसइला हल करे छॾिया ऐं परेशान हो त हीउ अमल कीअं थींदो या मूंखे हर डिवीज़न में वञिणो पवंदो छो त हिन ॿुधाए त मूं हिकिड़ी 40 रुकनी कमेटी ठही आहे जेका आऊं माना हिकिड़ी डिवीज़न जो हिकिड़े इलेक्शन करायां ॿी डिवीज़न जी ॿिए दफ़े करायां त मूंखे परेशान हो त कीअं थींदो मुंहिंजो सही पेट्रोल जो आइन तव्हांखे इजाज़त पवंदो ॾे न आइनी तौर ते तव्हांखे मर्कज़ी पार्टी ठाहियो 6 महीना अॻे तोखे हाई कोर्ट मुक़ररु कयो आहे ॿ माण्हू हुन खां ॿ माण्हू पंजो तूं चेयरमैन ई अलाह ख़ैर सलाह त हुन ते माना हू ख़ुशि थियो ॾाढो त हाई साहिबु तव्हां मुस्बत ॾिनी आहे हाणे माना मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में वेठी ऐं आउं कोशिशि कंदुसि त पंहिंजी इहा प्रोसेस जल्द खां जल्द कंप्लीट करियां ऐं आम उस्ताद खे घर वेठे माना असां इहा कोशिशि कंदासीं त हर तरीक़े में घर वेठे इहो फार्म मिली वञे उहो भरे ऐं चेयरमैन जे महिरफ़त को न को तरीक़ो सुठो ओड़ो कंदासीं वे आउट कंदासीं जेको माना उस्ताद जी भलाई जे लाइ हुजे उन खां पोइ मूं हुनखे तजवीज़ ॾिनी त सही तव्हां रखियो आहे चंद ॾींहं रखिया आहिनि अच्छा उन खां पोइ हुन मंझि एतिराज़ जी तारीख़ कोन रखी आहे साईं जेको तकड़ बि ॾिनो आहे छो त असां वटि एतिराज़ जी तारीख़ त लाज़मी आहे भई हिकिड़ी तव्हां वोटर लिस्ट ठाहियो था तव्हां